साओ असांजी सिंधड़ी पुट सिंह तुंहिंजा तूं आहीं माओ असांजी सिंधड़ी वाइदो वादो ख़ुदा जे था कयूं तोसां असां तुंहिंजी मिठड़ी सिंधड़ी रहंदी ते क़ौमी गवाह मुजाहिद धरतीअ जा वारसो सिंधु देश मुक़द्दरा साईं जेम्स सेक्रेटरी दोस्तों प्यारे दोस्त जामी चांडियो कुंडन सारियो या लख थोड़ा दिन असांखे दावत ॾेई घुरायो इन खां अलावा असांखे दावत जी ज़रूरत बि न आहे छो त जेको कराची में मुंहिंजी न्याणी सवेरे ते चयो त असांजो सिलसिलो 14 महीननि खां आहे पर 21 तारीख़ ते 20 तारीख़ ते जेको वाक़ियो थियो आहे उन खां पोइ सॼी सिंध उथी पई आहे हक़ीक़त बि आहे त असां न्याणियुनि सां गॾु हुते पहुतासीं असां पुरमन हुआसीं असां कैंपूं लॻायूंसीं पर उते जेका हींअर दोस्त सैपलो पेश करे विया उहा संगत उते पहुती उन्हनि सोचियो त हीअ ख़ौफ़ मां सभु भॼी वेंदा पर अॼु हुनजो नतीजो इहो निकितो आहे जो सॼी सिंध उथंदी पई आहे को सियासी कारकुन अदीब दानिश्वर कलमकार सहाफ़ी सिंध जा सभु पुट पंहिंजी हिन न्याणियुनि सां पंहिंजे हिन भेणुनि सां हर सिंध जे कुंड कुर्च जे प्रेस क्लबनि ते अॼु एहतजाज आहे अॼु सॼी सिंध एहतजाज वञण सां गॾु आहे दोस्तो असां पुरमन आहियूं असांखे पुरमन छो त असां रहबर सिंध साईं जीएम जा पैरोकार आहियूं रहबर सिंध हमेशा पुरमन जदोजहद अदम तशद्दुद ते शहीद बशीर खान कुरैशी खां वठी असांजी जेका जदोजहद आहे वो अदम तशद्दुद ते आहे पर ही जेके खलाई मखलूक वारा असांखे उन तरफ़ वठी वञण जी कोशिश कनि था असांजा कारकुन पुरमन जीअं डॉक्टर कादर उहा ॻाल्हि कई त अताउल्ला मेंगल जे पुट खे खयूं उहो भुटे जो दौर हो उन दौर में मूंखे अॼु यादि आहे मां संगमरमर स्कूल में पढ़ंदो हुअसि त जेको असद अताउल्ला मेंगल जो पुट खॿे चढ़ी विया उहो नाज़िमाबाद में असांजो घर हो मुंहिंजे सौट जो उतां उनखे खणी विया असांजो इहो सिलसिलो अयूब खान के दौर खां वठी जया खान के दौर खां वठी ये मार्शदाऊं ये डीपीआर जा केस उन्हनि माण्हुनि खे बाक़ायदा गिरफ़्तार कयो वेंदो माण्हुनि खे अदालत में पेश कयो वेंदो को कोड़ो हूंदा या फांसी हूंदी उहा सज़ा ॾींदी हिन वक़्तु इहो जेको खॿे चढ़ण वारो सिस्टम आहे उहो ख़ौफ़ पैदा करण जे करे त हे पंहिंजो रस्तो पंहिंजो रहबर सिंध साईं जीअं जेका वार तां हटी वञनि पर असां जंग जारी रखंदासीं असां ख़ौफ़ असां असांजे शहीद बशीर खान खे ज़हर ॾेई असांखे हुनजो लाश ॾिनो असांखे ख़ौफ़ न आयो तव्हां मक़सूद खान ऐं सलमान वदो जो सड़ियल लाश असांखे ॾिना त असांखे को ख़ौफ़ थींदो पर असांजी जदोजहद जारी आहे इन करे असां में ख़ौफ़ न आहे मां पंहिंजे न्याणियुनि खे सलाम थो पेश कयां मां पंहिंजे सिंधी पंहिंजे सॼे जेके सरदारनि खे सलाम थो पेश कयां त अॼु असां पंहिंजे न्याणियुनि सां गॾु बीठा आहियूं ऐं हर हंधि हुन सां गॾु हूंदासीं आख़िर में मां चवंदुसि त दुश्मन चाहे केॾो बि सिंध जो दायर संगदो नक्शो सिंध जो किरंदो रहंदो रत असांजो चवंदो रहंदो जिए सिंध जिए सिंध जिए सिंध